अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। लाहौर इस्लामाबाद पीपीए जे हिकु सीनियर पार्लियामेंटरिन ॿुधायो आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमूण विच में हलंदड़ इख़्तिलाफ़ ख़तम थी विया आहिनि ऐं ॿिन्ही में सुलह थी वई आहे। हिन जो चवणु हो त काफ़ी अरसे खां मामला ठीक न हली रहिया हुआ, पर हाणे आख़िरकार ॿिन्ही जे विच में सुलह थी वई आहे। हाणे सवाल उहो आहे त उहे इख़्तिलाफ़ छा हुआ? छा वाक़ई ॿिन्ही जे विच में का ठीकताण हुई? उन हवाले सां हाणे कुझु ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि। जॾहिं त शर्जील इनाम मेमूण पाण बि उन मामले ते वज़ाहत कई त सिंध जे वॾे वज़ीर खे तब्दील करण जूं ॻाल्हियूं त हर ॿिनि टिनि महीननि खां पोइ ॿीहर साम्हूं अची वेंदियूं आहिनि। हिन हर भेरे उहो चयो वेंदो आहे त लॉबिंग हली रही आहे ऐं मुराद अली शाह खे हटाए कंहिं ॿिए खे वॾे वज़ीर बणायो वेंदो। गुज़िरियल हफ़्ते खां वरी उहे ख़बरूं गर्दिश में हुयूं। सदर आसिफ अली ज़रदारी मुराद अली शाह खे हटाए कंहिं ॿिए खे वॾे वज़ीर बणाइण चाहिनि था, पर बिलावल भुट्टो ज़रदारी उन ॻाल्हि ते राज़ी न आहे। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।